माफ़ कजांइ, कल्ह बि मुंहिंजो तव्हां ॿिन्ही खे जवाबु हो, अॼु बि तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजो साॻियो जवाबु आहे। इहो पंहिंजी दिलि मां आसरो लाहे छॾियो त मां पंहिंजे न्याणीअ जो सामने सिक्को कान कढीसि। जेकर अहिड़ी ॻाल्हि हुई बि रुंडा त पोइ तो मूंखे ई सोनी खे घरां भॼण ते मजबूर छो कयो हो? बाबा मूं इन करे इन ॻाल्हि ते सोचियो हो त तुंहिंजो निकाह मुंहिंजी न्याणीअ सां थींदो ऐं तुंहिंजी भेण जो संग वरी मूंखे दिलशेर पुट जे लाइ मिलंदो। हाणे तव्हां वटि न पैसो आहे न ॾोकड़ आहे, न ई वरी को बदो आहे, त पोइ मूंखे कारे नाग खाधो आहे त मां पंहिंजी न्याणी जो संग हिन सिक्को कान खे ॾियां। बाबा मां शादी सिर्फ सिक्को सां ई कंदसि, न त सॼी ज़िंदगी कुंवारी वेठी रहंदसि। वेठी रहो, तोखे कहिड़ो थियो आहे? जेकॾहिं तो मुंहिंजी सिक्को सां शादी न कराई न, ॿीहर सिक्को सां भॼी वेंदसि। बस कर छोरी, या थाफ न कर त ॼंगू न बनी छॾी। रुंडा जॾहिं छोकिरी जो रायो मुंहिंजे पुट तरफ़ आहे त तव्हां ज़िद छो था कयो? वड़े दीनड़ तारा ॻाल्हि सही वाह जा करे ॾियो। बाबा ॻाल्हि आहे, धीउ असांजी ॿोड़ियूंसि तारियूंसि असांजी मर्ज़ी आहे न बाबा। बसि हाणे तव्हांखे जवाबु मिलियो, पेर ड्राहियो बाबा, छो वेठा हो? हलो उथ पुट उथ, हिते न असां जेतिरो वक़्तु वेहंदासीं त असांजी बेइज़ती बि थींदी। सुणी हाणे तुंहिंजी मुंहिंजे मथां का बि मयार न रहंदी, तो पंहिंजे माउ पीउ खे राज़ी कोन कयो। सिक्को मां बि तोसां वाइदो थी कयां त निकाह कंदसि तोसां, न त ॿिए कंहिंसां कॾहिं बि शादी कोन कंदसि। बड़े तारा गोल तारा निकाहारा तारा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।